मेहर भरिसां ॻोठु बेटू जतोई जे रहवासियुनि न्याज़ हुसैन, हाजी रजब, ज़ुल्फ़कार, मुर्तज़ा ऐं ज़ाहिद जतोई ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब मेहर पहुची एहतजाज कंदे दाहियो त ख़ालिद जतोई जो ज़हनी तवाज़ुन ठीक नाहे। हू पंहिंजे बचड़नि जे गुज़र सफ़र लाइ मेहर मज़दूरी करण लाइ ईंदो आहे। मज़दूरी न लॻंदी अथसि त शहर जे घिटियुनि में गदागिरी करे पंहिंजे औलाद जो पेट पालींदो आहे, पर शहर जा औबाश छुड़वाग माण्हू हिन मिसकिन ते ॿार अगवा करण जा कूड़ा इल्ज़ाम हणनि था। हुननि चयो त ख़ालिद मेहर मालपिड़ी, सब्ज़ी मार्केट समेत ॿियनि मुख़्तलिफ़ हंधनि ते मज़दूरी कंदो आहे। शहर जा मक़ामी दुकानदार वापारी हिन खे चङी तरह सुञाणनि था त हीउ मिसकिन पोरहत अबोझ आहे। हिननि मेहर जी बाशऊर अवाम इंतिज़ामिया खे अर्ज़ु कयो त हिन मिसकिन मथां अगवा जा कूड़ा इल्ज़ाम ख़त्म कया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।